अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं मां आहियां इमरान लांडर स्पेन यूरोप खां। त यकीनन अॼु जेको सिंध पब्लिक कमीशन जो जेको फ़ैसिलो आयो आहे, मां सम्झां थो सिंध जी तारीख़ सां हिकिड़ो वॾो मज़ाक़ ऐं सिंध जी मेरिट सां लताड़ आहे। हिन प्रोग्राम खे मां न पियो कयो, पर कुझु फैमिलीज़, कुझु दोस्तनि ऐं कुझु उन्हनि जे जेके वालदेन आहिनि, नौजवाननि जिन महिनत कई आहे, जिन हिन जेको आहे पब्लिक कमीशन जे एग्ज़ाम लाइ महिनत कई ऐं पंहिंजी जेको आहे कयो आहे, उन जे लाइ मजबूरन मां लाइव आयो आहियां। मूंखे काफ़ी दोस्तनि चयो, इमरान भाई प्लीज़ लाइव अचो, हीउ हिकिड़ो जेको अहम इशू आहे, असां सां हेॾो ज़ुल्म ऐं ज़्यादती थी आहे। ज़ाहिद राहिमो छोकिरो आहे, तव्हां ॾिसो पिया, तव्हांजी स्क्रीन सभिनी ते हले पियो त जेको राहिमो छोकिरो आहे, जंहिं 93 मार्कूं खयूं आहिनि, पर उन जो को कोन्हे। छो त हिते सिंध में साबित थी वियो, ॿुधाइण जी ज़रूरत आहे ई कोन। छो साबित थी वियो त को आसिफ अली ज़रदारी सां गॾु बीठो आहे। आसिफ अली ज़रदारी हिकु फोटू में हिकु नौजवान खे हथु रखे पियो, कंहिंखे अली हसन ज़रदारी साहब हथु रखे पियो, कमीशन एजेंट, कमीशन पब्लिक में हू पास, कंहिंखे को भोतार रखे पियो, कंहिंखे साईं मुराद अली शाह जी शफ़क़त आहे। छो त उनजे वालदेन जी शफ़क़त न आहे, जिन जे वालदेन जी अप्रोच न आहे, जिन जे वालदेन जो को सपोर्टर न आहे, त उन्हनि वीचारनि ते उन्हनि खे को पास करणो कोन्हे। सो मां पंहिंजो प्रोग्राम वधाईंदो हलां, वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही पब्लिक कमीशन एजेंट जेको आहे, पब्लिक कमीशन एजेंट, अॼु खां पोइ हिनखे सिंध जो पब्लिक कमीशन एजेंट तस्लीम कयो वञे। ही पब्लिक कमीशन एजेंट आहे, बिल्कुलु एजेंट आहे, जो सिंध जी मेरिट जी लताड़ तां ॾिसो त नौजवाननि खे जेको आहे थॾे हिन जागीरदार सिस्टम खे सपोर्ट कई आहे। अॼु सिंध में मेरिट किथे आहे? मुंहिंजी उमिरि 35 साल आहे, 35 साल खां पोइ चलो 20 साल में होश संभालियो, उन खां पोइ 15 साल अचूं था। उन 15 सालनि में सिंध में कहिड़ी जाइ ते मेरिट आहे? सिंध में तव्हां वञो पुलिस डिपार्टमेंट में तव्हांखे मेरिट मिलंदी, तव्हां वञो टीचिंग डिपार्टमेंट तव्हांखे मेरिट मिलंदी, तव्हां वञो बल्दिया जेको तव्हां ॾिठो अॼु, इन में बि भंगी स्वीपर बि जेको इन्हनि वॾेरनि भोतारनि मीरनि जा माण्हू आहिनि, बल्दिया में भंगी स्वीपर बि, इन्हनि जा वाइट कलर जेके भंगी आहिनि, जेके मुर्तकिब कयल जेके स्वीपर आहिनि, उहे बि इन्हनि मीरनि पीरनि जा माण्हू आहिनि। सो वॾे अफ़सोस सां चवां थो, इन आवाज़ ते असां बिल्कुलु आवाज़ बुलंद कंदासीं। छो त काफ़ी दोस्तनि, काफ़ी वालदेननि मूंसां राब्तो कयो त भाउ असांजी ज़ुल्म आहे। छा सिंध पब्लिक कमीशन असांखे ॿुधाए त छा जेके जिन नौजवाननि महिनत कई आहे, जिन नौजवान हेॾी स्ट्रगल कई आहे, त छा इहे पोइ छॾे ॾियनि? इहे जेके आहिनि पोइ जेको मतिलबु महिनत न कनि, हिन जे वालदेन एॾी महिनत कई, हुननि खे पढ़ायो लिखायो, एॾो ख़र्च कयो, हू वालदेन मायूस थी विया आहिनि। जिन जे माण्हुनि, जिन जा वालदेन मायूस थी विया आहिनि, त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ एतिरो अहम इशू आहे। हिन अहम इशू ते सॼो सिंध सरापा एहतजाज आहे। त मूंखे बि काफ़ी दोस्तनि राब्तो करे चयो त बाबा हिन इशू ते, अहम इशू ते ॻाल्हायो। छो भई सिंध जो इशू आहे, सिंध जे नौजवाननि जो इशू आहे। उहे नौजवाननि जिन एॾी महिनत कई आहे, उन खां पोइ उन्हनि खे रिज़ल्ट न मिलियो आहे, उहे नौजवान जेके आहिनि हींअर राति खां वठी मायूस आहिनि। सो मां ॿुधाईंदो हलां त छा उहे नौजवान महिनत करणु छॾे ॾियनि? सो इन आवाज़ ते असां बिल्कुलु आवाज़ उथारींदासीं, सिंध जे हर मसइले ते आवाज़ उथारींदासीं। सिंध जी मेरिट जी लताड़ आहे, सिंध कमीशन एजेंट में वेठल ऑफिसर ॿुधी छॾियो तव्हांखे असां कानून जे कटहड़े में आणींदासीं। असां सुप्रीम कोर्ट खे बि चवंदासीं, सुप्रीम कोर्ट असांजी किथे आहे? काज़ी ईज़ा फैज़ साहब आप कहाँ पर हैं? काजी ईसा फैज साहब आप कहाँ हैं? आए आप देखें सिंध के अंदर क्या हो रहा है। पहले तो माजी में तो सुप्रीम कोर्ट एक्शन लेती थी, सोमोटो लेती थी। आज आप देखें सिंध के अंदर कि पब्लिक हेल्थ ने, सिंध पब्लिक कमीशन ने देखें तो कितना ड्रामा रचाया हुआ है। मतलब जिसका फोटो किसी आसिफ अली जरदारी के साथ हो तो वो कामयाब, जिसका फोटो अदी फरियाल के साथ हो तो वो कामयाब, जिसका फोटो साईं मुराद अली शाह के साथ हो वो कामयाब, जिसका फोटो नासिर शाह के साथ हो वो कामयाब, जिसका फोटो किसी पॉलिटिक्स लीडर के साथ नहीं तो वो नाकाम। क्या सिंध के इतने वालदेन जिन्होंने मेहनत की अपने बच्चों पर दिन रात करके एक की, आपने उनके वालदेन का दर्द पूछा है? उनके वालदेन के दिल पर क्या गुजर रही होगी? और वो बच्चे जो टॉप क्लास की जो मार्कें ले रहे हैं वो भी उसमें आपने रिजेक्ट किए हैं। तो मां सिंध जे प्लेटफॉर्म तां समूरनि दोस्तनि खे चवंदुसि, ख़ामोश न थीजो, रुगो फेसबुक ते 4 ॾींहं घोड़ा मातम न कजो। तव्हांजो हक़ आहे, तव्हांखे मिलंदो। सोशल मीडिया ते पंहिंजे हक़ लाइ विड़ो, वेड़ रखो। जो पब्लिक जेको कमीशन एजेंट खे जेको आहे मजबूरन इहो फ़ैसिलो वापसि करणो पए, ऐं जेका मेरिट जी जेका लताड़ कई आहे, उहा मेरिट जी लताड़ थी दुबारा मेरिट ते जेको लिस्टूं जारी थियनि। सो मां ॿुधाईंदो हलां, तव्हां सोशल मीडिया ते समूरा दोस्त ॾिसो पिया त 93 मार्कूं जेको खणी टॉप क्लास जो छोकिरो जेको पास थियो आहे, ज़ाहिद राहिमो, जेको थर पार करजो। तव्हां ॾिसो हुन हू पास कोन थियो। छो त हू कंहिं वॾेरे जो पुटु कोन हो, हू कंहिं जागीरदार जो पुटु कोन हो, हू कंहिं MLA जो पुटु कोन हो, हू कंहिं MP जो पुटु कोन हो। हुनजी का सियासी पॉलिटिक्स कंहिं उताक ते जेका हाज़िरी कोन हुई, छो त हुनखे अॻिते अचणु कोन ॾियणो। सो मां ॿुधायां, जेतिरा बि वालदेन जिन जा नौजवान जेके हिननि रिजेक्ट कया आहिनि, जिन खे वरी पास कयो आहे, त मां सम्झां थो हाणे इहे वालदेन बि जेको आहे करोड़ रुपया खणी पब्लिक हेल्थ ॾे वञनि त पोइ ऑर्डर मिलंदो। पोइ असां बि जेको आहे करोड़ रुपयो खणी अचूं ऐं जेको आहे पब्लिक हेल्थ कमीशन जे ऑफिस जे ॿाहिरां बि पंहिंजी अप्रोच लॻाए जेको आहे पोइ ऑर्डर वठूं।
पोइ त हिन जो मक़सदु सिधो सिधो इहो आहे। सो असां हर प्लेटफॉर्म तां हर इश्यूज़ तां मां चवंदुसि दोस्तनि खे चवंदुसि बाबा जे असां तव्हां गॾु बीठा आहियूं, बीठा रहंदासीं, राति जो बि बीहंदासीं, ॾींहं जो बि बीहंदासीं। छो त सिंध जे नौजवाननि सां ज़ुल्म थियो आहे, इन ज़ुल्म ख़िलाफ़ असां बीहंदासीं, आवाज़ बुलंद कंदा रहंदासीं ओसी ताईं जेसीं ताईं पब्लिक कमीशन जो आला अदालतूं नोटिस नथियूं वठनि या असांजा मुल्क जा वॾा इदारा नोटिस नथा वठनि तेसीं ताईं असां ख़ामोश न वेंदासीं। छा उहे वालदेन तव्हां पुछो आहे, उन वालदेन खां लाड़काणे जे वालदेन खां पुछो आहे जिन पंहिंजो ॾींहुं राति करे जमा कुंजी करे पंहिंजे बचनि खे पढ़ायो आहे? छा तव्हां शिकारपुर जे वालदेन खां पुछो आहे जिन ॾींहुं राति करे पंहिंजो सॼो ज़हन जो टाइम, पंहिंजो दिमाग़ सॼो उन मासूम पंहिंजे बचनि ते ॾिनो आहे त असांजे मासूम बचनि जो मुस्तक़बिल थिए? छा तव्हां घोटकी जे नौजवाननि जे वालदनि खां पुछो आहे जेके वालदेन पंहिंजे औलाद सां गॾु बीठा आहिनि त असांजी औलाद खे सपोर्ट कनि था, उहे जेके फेल थी विया ऐं जेके IBI जी टेस्ट पास न करण वारा अॼु बदकिस्मती सां उहे सिंध पब्लिक कमीशन जा 17 ग्रेड जा ऑफिसर थी वञी कुर्सियुनि ते वेंदा ॾेखारींदा त असां 17 ग्रेड जा ऑफिसर थी म्यूनिसिपल पार्टी संभालियूं पिया। सो ही सिंध जी आवाम सां, सिंध जे नौजवान सां, सिंध जे शऊर सां ज़ुल्म ऐं बरबरियत आहे। इन जे ख़िलाफ़ असां आवाज़ बुलंद कंदा रहंदासीं, चाहे असांखे आख़िरियत ताईं वञणो पियो। काफ़ी दोस्त मूंखे चवनि था यार तव्हां सस्ती शोहरत, भाई सस्ती शोहरत तव्हां भले असांखे चओ, भले जेको लफ़्ज़ तव्हांखे कोठणो आहे कोठो, जेको लक़ब ॾियणो अथव ॾियो, पर असां हिन महिल सिधो ई सिधो जेको आहे सिधो ई सिधो नौजवान सां गॾु बीठा आहियूं, बीहंदासीं ऐं आख़िरी दम ताईं बीहंदासीं जेसीं ताईं असांजी मुल्क जी सुप्रीम कोर्ट एक्शन नथी वठे, जेसीं असांजो आला अदालतूं एक्शन नथियूं वठनि। मां सिंध जे नौजवाननि खे, वालदेन खे बि चवां थो, सिंध जे तमामु शऊर खे चवां थो, अॼु सिंध जा वकील बि अचनि, सिंध जा अदीब शाइर सभु ॿुधो। अॼु तव्हां अगरि हिन प्लेटफॉर्म ते न बीठो तव्हांजे बचनि जी ईअं ई मेरिट लताड़ थींदी वेंदी, हमेशह तव्हांजी मेरिट लताड़ थींदी ऐं तव्हांजे बचनि जे हक़नि ते धाड़ा हया वेंदा। उहे धाड़ा ईअं लॻंदा त जेको जंहिंजो वालदेन आसिफ अली ज़रदारी सां गॾु बीठो हूंदो, जंहिंजो वालिद आसिफ अली ज़रदारी सां, अबी फरियाल सां, अली हसन ज़रदारी सां, नासिर शाह सां, मुराद अली शाह सां, सिंध जे तमामु माण्हुनि सां गॾु बीठो हूंदो त हुनखे सियासी सपोर्ट हूंदी त हुनजे बचे खे, हुनजे पुट खे जेको आहे नौकिरी मिलंदी, न हूंदी त हुनखे नौकिरी न मिलंदी, चाहे हू दुनिया जो केतिरो बि ज़ोर लॻाए वठे। त इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ असां बीठा आहियूं ऐं आहियूं, रहंदासीं, ॻाल्हाईंदासीं, ॻाल्हाईंदा रहंदासीं। अगरि तव्हां में जेतिरी बि ज़रूरत आहे अचो मुक़ाबिलो कयो, तव्हांजो मुक़ाबिलो कंदासीं। काफ़ी माण्हू असांखे हिननि जा जेके माण्हू हिननि जा जेके असांखे मैसेज पिया कनि त तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे, तव्हांखे छा आहे? अड़े बाबा तकलीफ़ आहे असांखे, छो असांखे तकलीफ़ छो न हुजे? जेके उहे तव्हां उन वालदेन खां पुछो जेके पंहिंजे बचनि जे लाइ, पंहिंजे इंटरव्यू जे लाइ कराची सफ़र कनि था, उन्हनि ते मुख़्तलिफ़ लाखो रुपया लॻाए पंहिंजे बचनि खे तालीम ॾियनि था, यूनिवर्सिटियुनि ताईं तालीम ॾियनि था, पंहिंजे बचनि लाइ जमा कुंजी करे अहिड़ी महांगाई दौर में पंहिंजा बचा पढ़ाइनि पिया। असांखे इहा तकलीफ़ आहे, जॾहिं कंहिं बचे जो हक़ मारियो वेंदो, कंहिं सिंध जे माण्हू जो हक़ मारियो वेंदो त असां ॻाल्हाईंदासीं, ॻाल्हाईंदा रहंदासीं। तव्हांजो भले केतिरो बि ताक़तवर हुजे, तव्हां पब्लिक कमीशन खे बि चवां थो तव्हांखे जेको जंहिं ताईं वञणो आहे वञो, तव्हांजे ख़िलाफ़ घेराव कंदासीं, तव्हांजे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदासीं। आला अदालतुनि खे बि असां जेको चवंदासीं त तव्हां बि नोटिस वठो, हर हद ताईं असां वेंदासीं। छो त अॼु ॾिसो सिंध जो मोहम्मद ज़ाहिद रहमो जेको पास करे आयो आहे, जंहिं ॿुधायो आहे त मुंहिंजी 93 खां वधीक मार्कूं आहिनि, पर उनखे बि जेको रिजेक्ट करे हिकु नूरा कश्ती लॻाए तव्हां सॼी सिंध खे विराए ॾेई छॾी आहे। ही पब्लिक कमीशन नाहे, पब्लिक जेका इहा मां सम्झां थो त हिकु दलाल कमीशन माफ़िया जेका वेठी आहे पब्लिक कमीशन में, जंहिं सिंध जे नौजवाननि सां ज़ुल्म कयो आहे। सिंध जी मेरिट जी लताड़ आहे, नौजवाननि जे मेरिट जी लताड़ आहे। इनशाला इन मां नौजवाननि खे ॿुधाईंदो हलां त नौजवानो घबराइजो न कंहिं बि सूरत में। काफ़ी अहिड़ा नौजवान मूंखे असां मैसेज में जंहिं असां ॻाल्हाए कोन था सघूं, असां ग़रीब आहियूं ॻाल्हायूं था त तरजा माण्हू, तरजा वॾेरा असांखे जेको ॻाल्हाइण कोन था ॾियनि। तरजे वॾेरनि जे असां ग़ुलाम न आहियूं, वॾेरनि जे पीउ जी जागीर असां न आहियूं, सरदारनि जे पीउ जी असां जागीर न आहियूं। असां सिंधी बिल्कुलु पंहिंजे हक़ लाइ विढ़ंदासीं। असां न को कंहिं मीर जी पीर जी जागीर आहियूं, न को कंहिं वॾेरे जे, न को कंहिं MLA, न को कंहिं MP जे विढ़ंदासीं, फाइट कंदासीं, पंहिंजी कानूनी जंग बि कंदासीं। सोशल मीडिया असांजो आवाज़ प्लेटफॉर्म हिकिड़ो बुलंद करण जो हिकिड़ो असांजो जेको राइट आहे हिते, उहो कंदा रहंदासीं। तव्हांजे पीउ में बि ज़रूरत कोन्हे तव्हां असांखे रोकजो, तव्हां रोके असांखे रस्ता रोके ॾेखारिजो। उहो तव्हां सिंध जे माण्हुनि खे तव्हां रोके ते ॿुधायो था त बाबा तव्हां जेको न ॻाल्हायो, तव्हां ते जेको आहे केस दाख़िल कंदासीं, तव्हांखे मुख़्तलिफ़ टार्चर कंदासीं। उहो तव्हां हमेशह पंहिंजा अहिड़ा थाणा इस्तेमालु कया आहिनि, पंहिंजा SHO इस्तेमालु कया आहिनि। असां पहिरीं बि गिरफ़्तारियूं सिंध में बि ॾेई चुको आहियां, सिंध में बि दलाल SHO जे ख़िलाफ़ बीह चुको आहियां, एक्सीडेंट में ॾेई चुको आहियां, हींअर बि ॾियां थो। भले सिंध जो कहिड़ो बि मोतबर खानो हुजे, असां ॻाल्हाईंदासीं, ॻाल्हाईंदा रहंदासीं। छो त हीउ सिंध जे वालदेन जो मसइलो आहे। उहे वालदेन जेके पंहिंजा बच्चा जेके जमा कुंजी कराए पढ़ाइनि था, जिन ॿारनि खे तालीम ॾियनि था, हीअ अली हसन ज़रदारी जी जेको आहे करप्शन मां पंहिंजा बच्चा कोन था पढ़ाइनि, आसिफ अली ज़रदारी जी करप्शन मां पंहिंजा बच्चा कोन था पढ़ाइनि, हुननि जूं जागीरूं न आहिनि, हुननि जा 100 एकड़ 1000 एकड़ ज़मीनूं न आहिनि, ज़मीनदार न आहिनि। हू ग़रीब मिसकीन आहिनि जेके पंहिंजे बच्चनि ते ख़र्च कनि था। लाड़काणे खां वठी कराची ताईं जेके बि माण्हू वीचारा पंहिंजा बच्चनि खे मोकिलीनि था, घोटकी वासी, सखर, जेकोबाद, हैदराबाद, बदीन, लाड़काणो, सभु वालदेन इहो चवंदा आहिनि त असांजा ॿार यूनिवर्सिटी में पढ़नि, आला तालीम हासिल कनि, त असांजा बच्चा पढ़ी को सुठे इदारनि में अचनि। अॼु उहे बि नौजवान जिन ॾींहुं राति हिकु करे महिनत कई त उहे नाकाम थी विया। ऐं उहे जेके सिंध जा दादला पुट तव्हांजा जेके जिन खे अलिफ बे बि नथो लिखणु अचे, जिन खे अलिफ बे खां वठी ABCD पूरी नथी अचे, त उन्हनि खे तव्हां जेको हथ में ॾेई छॾियो आहे त बाबा ही जेके
हिननि खे असां पास करे छॾियो आहे। वञो तव्हां वञी जेको आहे लाड़काणे जी म्युनिसिपल संभालियो, वञ तूं जमील सुमरे जो दादलो ई, तूं वञी लाड़काणे जी म्युनिसिपल संभाल शहर जी, वञ तूं नासिर शाह जो जेको दादलो ई, तोखे असां सखर ॾेई छॾियो, वञ तोखे असां हैदराबाद ॾेई छॾियो। त ईअं तव्हां समूरी सिंध विराए छॾी आहे। पब्लिक कमीशन खे इहो फ़ैसिलो वापसि वठणो पवंदो। इन तहफ़ुज़ात समूरो सिंध जागे, जे न जागंदो हमेशह तव्हांजे बचनि जो इहो मुस्तक़बिल जेको लताड़ियो वेंदो, कुचलियो वेंदो, पर तव्हां अॻियां ॻाल्हाइण वारो केरु कोन हूंदो। असां हर प्लेटफॉर्म ते ॻाल्हाईंदुसि, हर प्लेटफॉर्म ते आख़िरी हद ताईं वञण पियो वेंदासीं। असां बि सिंध जा पुट आहियूं, रुगो तव्हां सिंध जा पुट कोन्हे, या मुराद अली शाह सिंध जो पुट कोन्हे, साईं सरदार शाह या तव्हां नासिर शाह, तव्हां समूरा जेके चङा मुड़ुस आहियो, तव्हां सिंध जा पुट कोन्हे, असां बि सिंध जा पुट आहियूं। तव्हांखे ॿुधाए था छॾियूं। तव्हां पंहिंजे वाठनि खे बि रोके, मुख़्तलिफ़ पहिरें बि तव्हां मूंखे धमकियूं ॾियारियूं, मैसेजरनि ते मुख़्तलिफ़ पंहिंजा माण्हू लॻाए, तव्हां 15 खां 20 माण्हू लॻाए असांखे मैसेजरनि धमकियूं ॾिनियूं। हींअर तव्हांखे छूट थो ॾियां, वेठा आहियूं असां यूरोप में बि ॻाल्हायूं था, तव्हांजे ख़िलाफ़ ललकार कंदासीं। जिथे बि हूंदो सिंध सां ज़्यादती कंदो, सिंध जे बचनि सां ज़्यादती कंदो, सिंध जे शऊर सां ज़्यादती कंदो, तव्हांजो घेराव तंग कंदासीं, चाहे दुनिया जे कहिड़े बि कुंड कुर्छ में हुजूं, तव्हांखे न छॾींदासीं। सो मां दोस्तो ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, मक़सदु मुंहिंजो इहो ई आहे। मां इन प्रोग्राम में जेको ख़ामोश हुयुसि, पर कुझु फैमिलियुनि पंहिंजा अहिड़ा अहवाल ॿुधाया, पंहिंजा हुननि पेट काटे, पंहिंजा हुननि गुज़र सफ़र, पंहिंजी मैशियत, घर जी हर शयूं महदूद करे हुननि पंहिंजा बच्चा पढ़ाया, त असांजा बच्चा पढ़नि वञी की ऑफिसर थियनि। पर बदकिस्मती तां जिन महिनतूं कयूं, जिन पूरी मुकमल तयारी कई, उन्हनि खे जेको पब्लिक कमीशन जेको रिजेक्ट करे, पब्लिक कमीशन जेको आहे हिते ऑर्डर जेके विराया आहिनि, जेके पब्लिक कमीशन एजेंट, सिंध पब्लिक कमीशन एजेंट जो नालो जेको आहे हाणे हुननि जो दलाल एजेंट रखणु घुरिजे, जिन सिंध जे नौजवाननि जा ऑर्डर खपाए। समूरे सिंध जे जेके वालदेन सां ज़्यादती कई आहे, समूरे सिंध जे नौजवाननि सां ज़्यादती कई आहे, समूरे सिंध में रहंदड़ हर ॿोली ॻाल्हाईंदड़ सां ज़्यादती आहे, चाहे उहो सिंधी हुजे, केर बि। छो सिंध में जेके क़ौमूं रहनि पियूं उहे सभु सिंधी आहिनि, सिंधी सॾाइनि था। ईअं मां नथो चवां त रुगो असां सिंधियुनि सां, समूरनि माण्हुनि सां इहो ज़ुल्म सम्झो वञे, समूरनि माण्हुनि सां इहो ज़ुल्म आहे। छो त जॾहिं वालदेन पंहिंजी जमा कुंजी गॾु करे पंहिंजा बच्चा पढ़ाइनि था, पंहिंजे बच्चनि खे जेको आहे तालीम अला तालीम ॾियनि था, उन्हनि जी तालीम जी जंहिंमहिल मेरिट जी लताड़ थींदी, तव्हांखे ख़बर आहे त हुन वालदेन जी ज़िंदगी में मथां छा गुज़रंदो, हुन वालदेन जे मथां केतिरी अज़ियत हूंदी ऐं केतिरी तकलीफ़ हूंदी, केतिरो दर्द हूंदो। हींअर हिकिड़ो नौजवान मूंसां ॻाल्हाईंदे रोई पियो, चई भाउ असां हेॾी महिनत कई आहे, असांखे त सम्झ कोन थो अचे कयूं छा, असांखे त को रिज़ल्ट ई न मिलियो। केतिरा ई नौजवान मूंसां ॻाल्हाईंदे हींअर ॾुख में जेके वीचारा चवनि पिया, यार असां हेॾी महिनत कई आहे, पर असां ॻाल्हाए कोन था सघूं, असां जेको आहे सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते कोन था अची सघूं। छो त उते भोतारको सिस्टम, वॾेरको सिस्टम, आसिफ अली ज़रदारी सिस्टम, अली हसन ज़रदारी सिस्टम, मुराद अली शाह सिस्टम, सेवड़ जा 17 जेके दादला मुराद अली शाह जा 17 जा 17 पास, बाक़ी जेको आहे ज़ाहिद रायमो जेको आहे थर पार कर जो जंहिं 93 मार्कूं पूरियूं कंप्लीट कयूं, उनखे पास कोन करिणो आहे। छो त हुन वटि ज़ाहिद रायमो वटि बाबा कंहिंजी सपोर्ट कोन्हे, हुन वटि कंहिंजो जेको आहे कंहिंजो ठपो कोन्हे लॻल, हुन वटि कंहिं पीपल्स पार्टी जेके वॾे मोतबर माण्हू ठपो लॻल हुजे, ऐं पैसा हुजनि वञी पब्लिक हेल्थ में भरे, या करोड़ खां मथे ॾे, त हुनखे ऑर्डर मिली वञे, उहो करोड़ खां मथे मां इमरान लांडर भरियां त मूंखे बि ऑर्डर मिली वञे। सो मक़सदु चवण जो इहो आहे, असां आवाज़ बुलंद कंदा रहंदासीं। हीउ सिंध जो इशू न आहे, हीउ सिंध जे मुस्तक़बिल जो इशू आहे, सिंध जे शऊर जो इशू आहे, सिंध जे बचे जो इशू आहे, सिंध जे हर फ़र्द जो इशू आहे, सिंध जे हर बाग़ैरत नौजवान जो इशू आहे। असां हिन ते ईंदा रहंदासीं। इन जेको पब्लिक जेको कमीशन जो जेको ज़ालमाना फ़ैसिलो आहे, इन ते असां सुप्रीम कोर्ट खे बि चवंदासीं। अॼु सुप्रीम कोर्ट अदालतूं किथे आहिनि? सिंध में अॻे का ॻाल्हि थींदी हुई त तव्हां सिंध में फौरन घिड़ी जेको एक्शन वठंदा आहियो। काज़ी फैज़ीदा साहब, अॼु ॾिसो असांजे सिंध में हेतिरी, हमारे सिंध के अंदर इतनी मेरिट की लताड़ हुई है, उसमें आप देखें कि मेरिट की धज्जियां उड़ा दी गई हैं। वहां नौजवानों का जो हक था, जो राइट था, वो छीन कर वडेरों और जागीरदारों के बच्चों को दिया गया है, एक करप्ट लोगों के हवाले कर दिया गया है। तो हम समझते हैं कि पब्लिक कमीशन के खिलाफ कानूनी कार्रवाई होनी चाहिए, और उसके अंदर जितने भी छुपे हुए जिन्होंने ये करप्शन की है, और जिन पब्लिक कमीशन एजेंटों ने जो यहाँ करप्शन हुई है उसको मंजरेआम पे लाया जाए, और अवाम पब्लिक कमीशन भी आवाम से माफी मांगे, सिंध के आवाम से माफी मांगे। तब तक हम नहीं छोड़ेंगे जब तक पब्लिक कमीशन अपना ये फैसला वापस नहीं लेती। और सुप्रीम कोर्ट से भी मुतालबा करेंगे, वजीर आजम पाकिस्तान निगरान से भी मुतालबा करते हैं, आर्मी चीफ से भी मुतालबा करते हैं कि हमारे बच्चों के साथ सिंध में जुल्म हुआ है, इस पर सोमोटो आज क्यों नहीं लिया जा रहा, जबकि माजी में हर चीज पर सोमोटो लिया जाता था, आज इस पर सोमोटो क्यों नहीं लिया जा रहा। तो इस प्लेटफॉर्म पे मैं तमाम दोस्तों को यही, तमाम दोस्तन के भी चवंदुसि त तव्हां वधि खां वधि आवाज़ शेयर कयो। किथे भी कोई मसलो हुजे, कहिड़ो बि तव्हांखे कोई वॾेरो पीर मीर दॿाए थो, मां इमरान लांडर वेठो आहियां हिते, बिल्कुलु तव्हांजी आवाज़ बुलंद मूं कई बि आहे। सिंध जे नौजवाननि सां हर मां मज़ाया लेवल ते बि न करे कंदो आहियां त यार असांजी सिंध खे जेको आहे, सिंध जे माण्हुनि खे थोरो कॉन्फिडेंट पैसा थिए त बाबा असांजे हुननि वॾेरनि जेको आहे सरदारनि असांजी जेको आहे ज़िंदगी तबाह करे छॾी आहे। हीअ जेके मज़ाया व्लॉग ठाहे मां पंहिंजे वक़्त मां वक़्तु कढी, मां यूरोप जी ज़िंदगी अगरि चाहियां त पंहिंजी यूरोप जी ज़िंदगी आराम सां ऐशो आराम में गुज़ारियां, को मसलो कोन्हे। हींअर बि नॉर्मल बिल्कुलु आहियां, कैफ़े में वेठो आहियां, को अहिड़ो टेंशन कोन्हे, कैफ़े वेठो तव्हांजे साम्हूं आहे, साफ़ सुथराई आहे, ॿाहिरि ॾिसो निज़ाम आहे, हर शइ आहे, पंहिंजे वञी घर में आराम सां सुकून सां वेठो रहां। पर यार चऊं था छो त हेॾी वॾी ज़्यादती थी आहे सिंध जे नौजवाननि सां, सिंध जे अवाम सां, सिंध जे वालदेन सां, हेतिरी ज़्यादती थी आहे। अगरि असां इन ते ख़ामोश रहियासीं त इहे ॾींहुं क़यामत जे ॾींहुं
मां सम्झां थो असांजे गिरेबान मां बि सुवाल थींदो सिंध जा साफ़ियो मां तव्हांखे बि अर्ज़ु थो कयां सिंध जा जंहिं ज़िले जा साफ़ी आहिनि उहे बि छो कोन था लिखनि त सिंध जे कहिड़े कहिड़े ज़िलनि जे इलाइक़नि जा जेके बासर माण्हू आहिनि उन्हनि जा जेके नौजवान आहिनि जेके मेरिट लताड़ करे उहे खॼा आहिनि घटि में घटि एतिरी पोस्ट त हणो सिंध जा साफ़ियो तव्हांखे बि मुखातिब आहियां यार छो था डिॼो कुझु कोन था करे सघनि तव्हांखे इहे घटि में घटि हिकिड़ी पोस्ट त हणो आवाम खे ॾेखारियो त बाबा हिते ही नौजवान जेके पढ़ियल लिखियल उन्हनि खे कोन मिलियो हिते ही जेके सियासी जेके जागीरदार हुया उन्हनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि सो इनशाला असां हिन प्लेटफॉर्म ते आवाज़ खणी आहे खणंदा रहंदासीं ऐं हमेशह इन इशू खे जेको आहे बुलंद कयो आहे सिंध जे कंहिं बि इशू ते ऐं कंदा रहंदासीं सो सिंधवासियो इनशाला असां तव्हां सां गॾु आहियूं कंहिं बि नौजवान खे को मसइलो हुजे मां अॼु बि तव्हांखे चवां थो बिल्कुलु गॾु आहियूं इन नाजाइज़ी ते तव्हां सां गॾु आहियूं रहंदासीं ऐं गॾु रहंदासीं सो असांखे काफ़ी दोस्त ॿुधी रहिया आहिनि हरेश लाल ॿुधी रहियो आहे उनखां पोइ ख़ालिद नबी खोसो ॿुधी रहियो आहे आगा मोहम्मद जेके बि दोस्त ॿुधो पिया मां तव्हांखे वरी हिकु दफ़ो दोस्तनि खे ॿीहर मुखातिब थी चवां थो त सिंधवासियो ख़ुदारा हिन इशू ते ख़ामोश न थिजो मातम न कजो 4 ॾींहं मातम करे सोशल मीडिया ते हाय घोड़ा करे वञी ख़ामोश न वेही रहिजो तव्हां हिनखे पंहिंजे आवाज़ खे बुलंद कयो ट्विटर ते बि ट्रेंड हलायो ट्विटर ते बि नौजवाननि खे चवां थो ट्रेंड हलायो इन्हनि जो घेराव तंग कयो पब्लिक कमीशन एजेंट जेका माफ़िया थी असांजी सिंध में वेठी आहे इन जे ख़िलाफ़ भरपूर आवाज़ बुलंद कयो ऐं जेको आहे सिंध नौजवान पंहिंजे हक़ बुलंद कनि असां नौजवाननि सां हर प्लेटफॉर्म में गॾु आहियूं जंहिं टाइम बि तव्हांखे ज़रूरत पए ऐं गॾु आहियां जवाबु ॾींदो आहियां ॻाल्हाईंदो बि आहियां दोस्तनि सां ऐं गॾु आहियूं जीए सिंध जीए पाकिस्तान